बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां बचपन खां इहो ॿुधंदा आया आहियूं ऐं किताबनि में बि इहो पढ़ियो आहे। 20 जुलाई 1969 ते अमरीकी खलाबाज़ नील आर्मस्ट्रॉन्ग चंड जी सतह ते पहिरियों कदम रखियो। जीअं ई खला जो इहो अज़ीम मार्को सर कयो वियो, उन ॾींहुं नील आर्मस्ट्रॉन्ग जो चवणु हो त बेशक इंसान जो खला में हिकु नंढड़ो कदम आहे, लेकिन नस्ल इंसानी लाइ इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। इन ते अमरीकी मीडिया ख़ुशी सां चरियो थी वियो ऐं उन वक़्तु अमरीकी मीडिया ते बि इहे ॻाल्हियूं थियणु लॻियूं त हाणे इर्द गिर्द जे सियारनि ते बि वञणु का ॾुखी ॻाल्हि न आहे ऐं उते इंसानी बस्तियुनि खे बि आबाद करे सघूं था। बल्कि हाणे इहो मुमकिन आहे त हर आम इंसान कुछ सालन में चंड जो सफ़र करे सघंदो ऐं चंड ते वञी छुटियूं गुज़ारे। मगर वक़्त गवाए कई साल गुज़रण जे बावजूद अहिड़ो कुछ मुमकिन न थी सघियो। दोस्तों, अॼु जे दौर में बि 20% अमरीकी इन ॻाल्हि ते यकीन रखंदा आहिनि त इंसान जो चंड ते वञणु महज़ हिकु ड्रामो हो। इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे? छा वाकई नासा चंड ताईं पहुची चुको आहे या महज़ हिकु खलाई जंग में बरतरी हासिल करण लाइ जेका उन वक़्तु रूस ऐं अमेरिका जे विच में हुई उन लाइ हिकु ड्रामो हो? अॼु जी असांजी इन वीडियो में नासा जे चंडीअ सफ़र जे बारे में कुझु अहम सबूतनि ते ॻाल्हाईंदासीं, जीअं त यकीनन तव्हां ते इहो वाज़ह थी वेंदो सच आख़िर आहे छा। दोस्तों, 13 सितंबर 1959 ते रूस बग़ैर कंहिं इंसान जे पंहिंजो खिलाई जहाज़ चंड जी सतह ते लाहे दुनिया में पंहिंजी खलाई बरतरी खे जमाए छॾियो। लिहाज़ा इहो अमरीका लाइ इज़त ऐं बेइज़ती जी ॻाल्हि बणिजी वई त अमरीका हिन खां वधि अञा कहिड़ो कारनामो सर अंजाम ॾिए। लिहाज़ा इन मक़सद खे पूरो करण लाइ हॉलीवुड जे कंहिं खुफ़िया स्टूडियो में या बाज़ माहिरीन जे मुताबिक़ एरिया 51 में सेट लॻाए इंसान जे चंड ते लहण जे तमामु मंज़र खे रिकॉर्ड कयो वियो। अमेरिका जे हिन अपोलो मिशन नामी चंड ते वञण जे ड्रामे खे हक़ीक़ी अंदाज़ में फिल्माए यकीनन इहो हिकु वॾो शाहकार हो। मगर दोस्तों, कूड़ या पेर न आहिनि हूंदा। जॾहिं हिन मिशन जी तफ़सीलात ऐं तस्वीर मंज़र आम ते आयूं त साइंस ऐं टेक्नोलॉजी जो इल्मु रखण वारा ऐं ॿिनि कुझु माहिरीन जे तरफ़ां कुझु अहिड़ा सवालात रखिया विया जंहिंखे नज़रअंदाज़ करणु नामुमकिन हो। नासा बि इहो को तसल्ली बख़्श जवाबु न ॾेई सघियो, जंहिंसां इन नज़रियो जनम वरितो त इंसान कॾहिं चंड ते कदम रखी नथो सघे। अमरीकी दावा बि उन वक़्तु शक जी निगाह में आया जंहिं वक़्तु नील आर्मस्ट्रॉन्ग जी लाइव फुटेज, जंहिंखे पूरी दुनिया टीवी स्क्रीन ते ॾिठो, इन खे नासा हाणे विञाए चुको आहे। सिर्फ़ वीडियो न, काफ़ी सारियूं तस्वीरूं ऐं चंड सां गॾु थियल पथरनि जा नमूना उहे बि गुम थी विया आहिनि। दोस्तों, इहो कीअं मुमकिन आहे त इंसान पंहिंजी अहम तरीन कामयाबी जा सबूत एॾी आसानी सां मिटण ॾे? चलो मञियोसीं इहा का अहिड़ी वॾी ॻाल्हि बि न आहे, शायदि ग़लती सां ईअं थी बि वियो हुजे। मगर हैरत जी ॻाल्हि इहा आहे त अॼु ॾींहुं ताईं अमरीका में इन ॻाल्हि ते का इंक्वायरी बि न विहारी वई आहे त इंसानी तारीख़ जी एॾी अहम तरीन कामयाबी जा सबूत कीअं ज़ाया थी विया। इन खां अलावा मून लैंडिंग ते कई सारा सवालात कया विया, जंहिंमां चंद अहम तरीन सवालनि जो ज़िक्र असां तव्हां सां कंदासीं। नंबर 1, सितारनि जी गैर मौजूदगी। दोस्तों, इहा ॻाल्हि यकीनी आहे त चंड ते कंहिं बि क़िस्म जो को जोड़ो न आहे। लिहाज़ा चंड जी सतह तां सितारनि खे ॾिसणु तमामु आसान आहे, लेकिन पोइ बि नासा जे तरफ़ां ॾेखारियल तस्वीर को बि सितारो नथो नज़र अचे। इहो कीअं मुमकिन आहे त खिला में किरोड़े अरबे सितारनि जे हूंदे बि आसमान कारो नज़र अचे? असां ज़मीन तां जुड़नि जी मौजूदगी में जेके असांजे नुक़्ता नज़र खे मुतासिर कंदा आहिनि, सितारनि खे ॾिसी सघंदा आहियूं। त इहो कीअं मुमकिन आहे चंड ते साफ़ माहौल हुजण जे बावजूद को सितारो नज़र न अचे? इन सवाल जे जवाब में नासा जो इहो चवणु हो उन वक़्तु कैमरे जी क्वालिटी एतिरी सुठी न हुई
जेतिरी अॼु आहे, लिहाज़ा सितारा कैमरे में रिकॉर्ड न थी सघिया, जेको यकीनन समझ खां बालातर बयान आहे। कुझु माण्हुनि जो मञणु आहे त तस्वीर में सितारनि खे न ॾेखारण जी वजह इहा थी सघे सितारनि जी पोज़ीशन सां नासा जो कूड़ साफ़ ज़ाहिर थी पिया, लिहाज़ा इन्हनि खे न ॾेखारियो वियो। नंबर 2, मुख़्तलिफ़ पाछा। दोस्तो, सिज असांजी काइनात में रोशनी जो वाहिद ज़रियो आहे ऐं जॾहिं सिज जी रोशनी कंहिं बि जिस्म ते पवंदी आहे, उन जो हिकिड़ो ई पाछो हिक ई तरफ़ थींदो आहे। लेकिन नासा जी जारी कंदड़ तस्वीरुनि ऐं वीडियोनि में ईअं न आहे। इन तस्वीरुनि में मुख़्तलिफ़ शयुनि जा पाछा मुख़्तलिफ़ तरफ़ आहिनि, जंहिंजी वजह यकीनन इहा आहे त इन मंज़र जी फिल्मिंग दौरान खोड़ सारी लाइटुनि जो इस्तेमालु कयो वियो। पर नासा जो इन एतिराज़ से चवणु हो, इन जी वजह इहा आहे त चंड जी ज़मीन जो लेवल में न हुजणु, मगर इहो जवाबु यकीनन को तसली बख़्श जवाबु न आहे। नंबर 3, द सी रॉक। नासा जी जारी कंदड़ हिक ॿी तस्वीर में हिक पत्थर ते वाज़ह तौर ते सी लिखियल आहे। इहा तस्वीर काफ़ी अरसो मौज़ूअ बहस रही। अगरचे इहो वॾो एतिराज़ न हो, पर इहो हरूफ मुकम्मल तरतीब ऐं हिसाब सां लिखियो वियो हो, लिहाज़ा हिन खे अकुल तस्लीम नथी करे इहो कुदरती तौर ते ई लिखियल हो। दोस्तो, इन जी हक़ीक़त इहा आहे, फिल्म जी शूटिंग जे दौरान फिल्म जा डायरेक्टर या प्रोड्यूसर हज़रात मुख़्तलिफ़ शयुनि ते को हरूफ या को मार्क लॻाईंदा आहिनि, उन खे उन जी फिक्स जॻह ते रखण लाइ त किन शयुनि खे शूटिंग जे दौरान किथे रखणो आहे। मगर ग़लती में शूटिंग जे दौरान इहो पत्थर सिधो जो सिधो ई रहिजी वियो। डायरेक्टर खे इन खे उल्टो करणु विसरी वियो ऐं उन ते लिखियल हरूफ सी कैमरे जी अख में रिकॉर्ड थी वियो। चंड ते मौजूदु अहिड़े कंहिं पत्थर जो वजूद मुमकिन ई न आहे जंहिं ते एतिरे वाज़ह तौर ते को लफ़्ज़ लिखियल हुजे। नंबर 4, लहराईंदड़ झंडो। जॾहिं नील आर्मस्ट्रॉन्ग चंड ते पंहिंजो पहिरियों क़दम रखियो त इन अमेरिका जो झंडो उते नस्ब कयो। जेके फोटोज़ ऐं वीडियो नासा शेयर कया हुआ, उन में इहो झंडो वाज़ह तौर ते लुॾंदड़ नज़र थो अचे। दोस्तो, इहो कीअं मुमकिन आहे इहो झंडो लुॾी सघे, जॾहिं त असां सभिनीनि खे ख़बर आहे चंड ते को बि एटमॉस्फेयर न आहे, लिहाज़ा झंडे जो ईअं लुॾणु कई सवालनि खे जनम थो ॾिए। छा वाकई इंसान चंड ते कदम रखियो आहे या इहो महज़ हिकु ड्रामो हो? नंबर 5, दी वैन एलन रेडिएशन बेल्ट। दोस्तों, वैन एलन रेडिएशन बेल्ट ज़मीन जे आसपास तवानाई सां भरपूर चार्ज पार्टिकल्स हिकु उभार आहे। चंड ते पहुचण लाइ खलाई मुसाफ़िरनि खे हितां ज़रूरु गुज़रणो पवंदो आहे, छो त हीउ बेल्ट ज़मीन जी मैग्नेटिक फील्ड जी वजह सां पंहिंजी जॻह ते मुस्तक़िल रहंदो आहे। नासा जे मुताबिक़ अपोलो मिशन ई उहो वाहिद मिशन हो जेको जानदार समेत हिन प्लेट खां निकिरी वियो। पर इहो कीअं मुमकिन आहे त जहाज़ जे अंदर ऐं ॿाहिरि एल्यूमिनियम कोटिंग जे बावजूद इन प्लेट जी रेडिएशन जहाज़ खे साड़े खाक करण जे बजाय हुनखे हितां गुज़रण ॾिनो। इन ते नासा कुझु इहे दलाइल ॾिना त हिन बेल्ट खां गुज़रण लाइ नासा खे तमामु घटि वक़्तु लॻो, लिहाज़ा इन लाइ इहो मुमकिन थी सघियो। पर दर हक़ीक़त अकुल इन ॻाल्हि खे तस्लीम नथी करे। नंबर 6, कैमरे जो असल हालत में बरक़रार रहणु। दोस्तो, चंड ते हवा न हुजण जे सबबु उते गर्मी 150 सेंटीडिग्री ते वञी पहुचंदी आहे, जॾहिं त हाई खां हाई क्वालिटी कैमरा 60 डिग्री खां वधीक नाहे कंदो, छो त गर्मी सां कैमरे जे लेंस खे या हुन जे सेंसर ते कीमियाई असर पवंदो आहे, जंहिंसां लेंस बेकार थींदो आहे। अलबत्ता हुन में कुझु तब्दीलियूं करे तव्हां तस्वीरूं ऐं वीडियो रिकॉर्ड करे सघो था। मगर दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त चंड ते रिकॉर्डिंग करण वारा कैमरा हॉलीवुड कैमरा हुआ, जंहिंखे बग़ैर कंहिं तब्दीली जे चंड ते इस्तेमालु कयो वियो, जेको नामुमकिन आहे, छो त चंड ते घणी गर्मी हुजण जे करे को बि आम कैमरो उते कमु नथो करे सघे। नंबर 7, पेरनि जा ज़मीन ते निशान। दोस्तो, चंड ते पाणी जो वजूद न आहे ऐं इहा ॻाल्हि असां सभई ॼाणूं था। जिथे पाणी मौजूद न हुजे उते भली केॾी बि मिटी हुजे, पर उते इंसान जे पेरनि जा निशान नथा ठही सघनि। जॾहिं त नासा जी शाया कंदड़ तस्वीरुनि में तव्हां वाज़ह तौर ते ॾिसी सघो था त इंसान जे पेरनि जा निशान चंड जी सतह ते मौजूद आहिनि। ऐं दोस्तो, इन खां अलावा कई अहिड़ा सवालात आहिनि जेके इन शक ऐं शुबात खे जनम था ॾियनि। छा वाकई इंसान चंड ते वियो हो या इहो सिर्फ़ु हिकिड़ो ड्रामो हो?
ऐं असां उन्हनि ॻाल्हियुनि खे अगरि बयानु करणु लॻूं त यकीनन ही वीडियो तमामु नंढी थी वेंदी। लिहाज़ा वक़्त जो ज़ाया न कंदे हुए अचूं था पंहिंजी वीडियो जे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों, अॼु 2020 आहे ऐं 1969 में दावा करण वारी नासा जो बेवसी अॼु साफ़ ज़ाहिर थी थिए। उहा नासा जे 1969 में तमामु मिशन टीवी ते लाइव ॾेखारिया, अॼु उन्हनि जो पालो हक़ीक़ी सफ़र सां पियो आहे त हुननि जा 14 तबक़ रोशन थी विया। हुननि खे इहो अंदाज़ो थी वियो आहे त परवरदिगार जी हुदूद खां अॻिते निकिरणु इंसान जे वस में अञा ताणी त न आहे, छो त चंड ते वञण लाइ 7 महीननि जो अरसो लॻंदो आहे ऐं चंड ज़मीन खां 3,84,400 किलोमीटर परे आहे ऐं 7 महीननि ताणी को बि इंसानी जिस्म महफ़ूज़ खां महफ़ूज़ लिबास में बि खला जी शुआयूं बर्दाश्त नथो करे सघे। दोस्तों, ज़मीन खां 99,000 किलोमीटर खां पोइ आसमान जी हद शुरू थी वेंदी आहे ऐं उते असांखे बेहिसाब जबल, वॾा पत्थर, जेका ख़ारिज थींदड़ तेज़ शुआऊं कंहिं बि जिस्म खे बेनिशान करे सघनि थियूं। इन खां अलावा कशिश सतह जी गैर मौजूदगी बि इंसान जो वजूद ख़तम करण लाइ काफ़ी आहे। ज़मीन ते असांजो वजूद इन कशिश जे करे ई क़ाइमु आहे। अगरि इहो न हुजे त डार्क एनर्जी चंद मिंटनि में असांजा हॾा चिकना चूर करे छॾनि ऐं इहो अंजाम ज़मीन जी हुदूद खां निकिरण ते थींदो, छो त ज़मीन खां ॿाहिरि कशिशी शक्ल न आहे ऐं न ई इन्हनि ख़तरनाक शयुनि खां बचाइण लाइ का हिफ़ाज़ती तह मौजूदु आहे। दोस्तों, यकीनन त अमेरिका जो मून लैंडिंग हिकु ड्रामो ई हो ऐं इन जो मक़सदु दुनिया ते पंहिंजी नंबर 1 पोजीशन खे बरक़रार रखणो हो ऐं रूस खे आसमानी जंग में नीचो ॾेखारणो हो। ऐं जेकॾहिं चंड ते वञणु एॾो ई आसान हो त छा वजह आहे जो अॼु 50 साल गुज़रण खां पोइ वरी को बि इंसान चंड ते न आहे वियो। हालांकि अॼु जे दौर में त असां वटि अॻे खां वधीक जदीद ऐं सुठी टेक्नोलॉजी आहे, पर तव्हांजो इन बारे में छा ख़्यालु आहे? पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट सेक्शन में ज़रूरु कंदा ऐं जेकॾहिं वीडियो सुठी लॻी आहे त पंहिंजे दोस्तनि ऐं रिश्तेदारनि सां शेयर कंदा। असां मिलंदासीं तव्हां सां ॿी वरी नई वीडियो में। तेसीं ताणी ख़ुशि रहो, आबाद रहो। मूंखे ॾींदा इजाज़त। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफॉर्मेटिव।